दोस्तों तव्हांखे नई अपडेट ॾींदा हलूं। तकरार ड्रामे जे बारे में ख़ासि अपडेट अची चुकी आहे। अॼु राति तकरार ड्रामो ईंदो ऐं उन में हिकु बहितरीनु नई ॻाल्हि आहे। उहा जेका आहे तव्हांजे नाव कंदासीं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जी अचण वारनि क़िस्तनि में कहिड़ी हेरा फेरी थींदी ऐं कहिड़ी नई गेम खेॾी वेंदी। दोस्तों अॼुकल्ह मतिलबु हीअ जेका खिलाड़ी अची चुका आहिनि जीअं शेर अली आहे ऐं सिजावल ख़ान ऐं नवाब ख़ान, इहे सभु हिकिड़ी गेम खेॾे रहिया आहिनि पाण में ऐं पंहिंजे जेको आहे दुश्मन खे गेम जे ज़रिए लिटाए रहिया आहिनि ऐं उनखे ख़तमु करे रहिया आहिनि। ऐं हीअ गेम ईअं आहे, मतिलबु हर को चए थो मां पंहिंजे हुन में कामयाबु थियां ऐं कोई मां कंहिंखां न हारियां। ख़ासि करे शेर अली कोशिशि में आहे त मां इन्हनि खां परे रहां, लेकिन नवाब ख़ान उन खे झेड़े में छिके सिजावल ख़ान ॾे वठी आयो आहे। ऐं नवाब ख़ान जो इहो मक़सदु आहे त जीअं शेर अली बि सिजावल सां विढ़े, मां बि सिजावल सां विढ़ां, यानी सिजावल खे कीअं बि करे झुकाइणो आहे। सिजावल अगरि न झुकियो, हिकु मुख खां नथो झुके, पोइ कीअं इन खे झुकाइणो आहे। इहा ई आहे त सिजावल जा दुश्मन वधीक करणा आहिनि ऐं सिजावल जीअं दोस्तनि खां परे थी वञे ऐं क़ाबू थी वञे। उनजी कोशिशि इहा ई आहे नवाब ख़ान जी त मूसा वारा बि पंहिंजे अंडर में कया आहिनि, मूसा वारनि खे छॾाईंदो अचण वारी क़िस्त में बि। ऐं उनजी इहा ई कोशिशि आहे त इन जा दुश्मन घणा थियनि, मुंहिंजा सॼण घणा थियनि, पोइ जेको आहे मैदान सजाइणो आहे ऐं धमाकेदार गेम खेॾणी आहे। सम्झ इहा गेम घाटे में पवंदी नवाब ख़ान खे अॻिते हली। दोस्तों शायदि खोसो के सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।